मल्हायो चेटीचंड सभिनी महायात्रा ता थी आयव सुठे सां 9 साल सेलिब्रेट कयव। टीचर चेटीचंड त 3 मार्च हुयो, नयो साल ये किथां थिया? नयो साल त जनवरी में थींदो आहे। अरे पुट वो अंग्रेजी 9 साल आ, असां सिंधियुनि जो जेको 9 साल आ उहो चालू थींदो आ सिंधी महीने सां। ॿुधायांव कहिड़ो कयूं अॼु? सिंधी महीना हलो शुरू था कयूं पिया। अॼु असीं सिखंदासीं सिंधी महीना, साल जा 12 महीना जेके आहिनि अचो त सिखूं था पिया। असां सिंधियुनि जो 9 साल चालू थींदो आहे चेट जे महीने में। चेट जो महीनो जेको ईंदो आहे मार्च खां अप्रैल जे विच में। ये तारीख़ूं जेके आहिनि फिक्स न हूंदियूं आहिनि, मिड मार्च खां वठी मिड अप्रैल ताईं हूंदो आहे। तारीख़ूं जेके आहिनि चंड जे हिसाब सां बदिलजंदियूं आहिनि। इन खां पोइ आहे वैसाख जो महीनो जेको ईंदो आहे अप्रैल खां वठी मई जे विच में। इन खां पोइ ईंदो आहे ॼेठ जो महीनो जेको थींदो आहे मई खां जून जे विच में। उन खां पोइ ईंदो आहे आखाड़ जो महीनो, जून खां जुलाई जे विच में इहो महीनो ईंदो आहे। इन खां पोइ ईंदो आहे सावण जो महीनो जेको थींदो आहे जुलाई खां अगस्त जे विच में। इन खां पोइ ईंदो आहे बड़ो जेको हूंदो आहे अगस्त खां वठी सितंबर जे विच में। इन खां पोइ आहे असूअ जो महीनो जेको थींदो आहे सितंबर खां अक्टूबर जे विच में। इन खां पोइ ईंदो आहे कतीअ जो महीनो जेको थींदो आहे अक्टूबर खां नवंबर जे विच में। इन खां पोइ ईंदो आहे नाहिरीअ जो महीनो जेको थींदो आहे नवंबर खां दिसंबर जे विच में। इन खां पोइ ईंदो आहे पोह जो महीनो जेको थींदो आहे दिसंबर खां जनवरी जे विच में। इन खां पोइ ईंदो आहे मांग जो महीनो जेको थींदो आहे जनवरी खां फरवरी जे विच में। ऐं आख़िरी महीनो आहे फगुण जो महीनो जेको थींदो आहे फरवरी खां मार्च जे विच में। हिकु हिकु करे वरी चवंदासीं सभु महीना। अचो त शुरू था कयूं पिया। चेट, वैसाख, ॼेठ, आखाड़, सावण, बड़ो, असू, कती, नाहिरी, पोह, माघ ऐं आख़िरी फगुण। इहे आहिनि असां सिंधियुनि जा सिंधी महीना। मुंहिंजे ॿारनि त यादि कया आहिनि, तव्हां बि ज़रूरु यादि कयो। मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे लाइन सां इहे महीना यादि आहिनि की न। जय झूलेलाल।